जाम शोरों में इलेक्शन सरगर्मियों ज़ोर वठी वयूं। PAS 89 ते GTA जी हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ खान जी वर्क जो सिलसिलो पिण तेज़ी सां जारी आहे। इन ॾस में म्यूनिसिपल कमेटी बोलहाड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि करीबाबाद, बहार कॉलोनी, मुस्लिम टाउन, ब्रोही चोन समेत केतिरनि ई वार्डनि में मलिक चंगेज़ खान ऐं संदसि इतिहादी सैयद मुनीर हैदर शाह जी इलेक्शन वर्क के हवाले से दीवान महेश कुमार जेरामानी, रिजवान जतोई, आशिक बुघियो, खालिद लाशारी, आसिफ कोरेजो, उसामा कुरैशी ऐं ॿियनि पारां कॉर्नर गॾिजाणी में शिरकत करे अवाम के वोट की अहमियत बाबत आगाही ॾिनी ऐं डोर टू डोर वर्क करे हैंड बिलवर विरहाया। वाज़े रहे त जामशोरो जे हिक क़ौमी ऐं कोठड़ी वारे सूबाई तक ते सैयद मुनीर हैदर शाह GDA जे चूंड निशान तारे तां इलेक्शन में हिस्सो वरितो आहे। साॻी तरह थाणो बुला खान जे सूबाई तक PAS 89 ते मलिक चंगेज़ खान ताले चाबी जे निशान ते आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन में हिस्सो वरितो आहे, जंहिंखे पिण GDA जी हिमायत हासिल आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।